ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ 12/7/2025। सतमीठा मीठा बाप तारा चवंदा मीठे मीठे ॿार तव्हांजो सचो तव्हांखे सचो वैष्णव ठहिणो आहे। सच्चा वैष्णव भोजन जी परहेज़ सां गॾु पवित्र बि रहंदा आहिनि। सच्चा वैष्णव जो हूंदा आहिनि उहो भोजन सां गॾु पवित्र बि रहंदा आहिनि। प्रश्न: कहिड़ो अवगुण गुण में परिवर्तन थी वञे त बेड़ो पार थी सघंदो आहे? उत्तर आहे सभिनि खां वॾो अवगुण आहे मोह जे कारण संबंधियुनि जी यादि सताईंदी आहे। कॾहिं कंहिंखे कोई संबंधी मरंदो आहे कंहिंजो त 12 वास्ते हुनखे यादि कंदा रहंदा आहिनि, मुंहुं ढके रोईंदा रहंदा आहिनि, यादि ईंदी रहंदी आहे। ईअं ई अगरि बाप जी यादि सताए ॾींहुं राति तव्हां बाप खे यादि करो त तव्हांजो बेड़ो पार थी वञे। जीअं लौकिक संबंधी खे यादि कंदा आहियो ईअं बाप खे यादि करो त उहो सौभाग्य। ओम शांति। बाबा रोज़ ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि कि पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप जी यादि में वियो। अॼु हुन में ऐड कंदा आहिनि सिर्फ़ु बाप न ॿियो बि सम्झाइणो आहे। मुख्य ॻाल्हि आहे ही परम पिता परमात्मा शिव, उन्हनि खे गॉड फादर बि चईंदा आहियूं, ज्ञान सागर बि आहे। ज्ञान सागर हुजण जे कारण बाबा टीचर बि आहिनि, राजयोग सिखलाईंदा आहिनि। इहे सम्झाइण सां सम्झंदा कि सत्य बाबा इन्हनि खे पढ़ाइनि था। प्रैक्टिकल ॻाल्हि इहा ॿुधाईंदा आहिनि, उहा सभिनि जो बाप बि आहे, टीचर बि आहे, सदगति दाता बि आहे, ऐं पोइ हुननि खे नॉलेजफुल बि चइबो आहे। बाबा टीचर पतित पावन ज्ञान जो सागर आहे। पहिरियों त बाप जी महिमा करणी खपे, उहा असांखे पढ़ाइनि था। असां ब्रह्मा कुमार कुमारियूं आहियूं। ब्रह्मा बि रचना आहे शिव बाबा जी। हाणे आहे संगम युग। एम ऑब्जेक्ट बि राजयोग जी आहे। असांखे राजयोग सिखलाईंदा आहिनि त टीचर बि सिद्ध थी वियो न। ऐं हीअ पढ़ाई आहे ही नई दुनिया जे लाइ। हिते वेही इहो पको करो असांखे छा सम्झाइणो आहे। हीअ अंदरि धारणा थियणी खपे। हीअ त ॼाणंदा आहियो, कोई खे जास्ती धारणा थींदी आहे, कोई खे कम। हिते बि जो ज्ञान में जास्ती तिखा वेंदा आहिनि उन्हनि जो नाम थींदो आहे, पद बि ऊचो हूंदो आहे। परहेज़ बि बाबा बतलाईंदा आहिनि। तव्हां पूरा वैष्णव ठहींदा आहियो। वैष्णव अर्थात जो वेजिटेरियन हूंदा आहिनि, मांस मंदिरो आदि न खाईंदा आहिनि, परंतु विकार में त वेंदा आहिनि। बाक़ी वैष्णव ठहियो त छा थियो? वैष्णव कुल जा कहलाईंदा आहिनि, अर्थात प्याज आदि तमोगुणी चीज़ न खाईंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो तमोगुणी चीज़ूं छा थींदियूं आहिनि। कोई सुठा मनुष्य बि हूंदा आहिनि जेके रिलीजियस माइंड व भक्ति चइबो आहे। सन्यासियुनि खे चईंदासीं पवित्र आत्मा, ऐं जो दान आदि कंदा आहिनि हुननि खे चईंदासीं पुण्य आत्मा। सन्यासी आहिनि पवित्र आत्मा, ऐं जो दान आदि कंदा उहे थींदा आहिनि पुण्य आत्मा। इन सां बि सिद्ध थींदो आहे आत्मा ई दान पुण्य कंदी आहे। हिन करे पुण्य आत्मा पवित्र आत्मा चइबो आहे, है न। आत्मा कोई निर्लेप न आहे। ईअं सुठा अक्षर यादि करणु खपनि, है न, कि आत्मा कोई निर्लेप न आहे। साधुनि खे बि महान आत्मा चईंदासीं, महान परमात्मा न चईंदासीं, है न। साधुनि खे बि महान आत्मा चईंदासीं, महान परमात्मा न चईंदासीं। त जेका सन्यासियुनि खे पवित्र आत्मा, जेका दान पुण्य कंदा आहिनि उन्हनि खे पुण्य आत्मा, ऐं साधु आदि खे महान आत्मा। महान परमात्मा न चईंदासीं, त सर्वव्यापी चइणु रॉन्ग थी वियो।
सर्व आत्मायूं आहिनि, जो बि सभिनि में आत्मायूं आहिनि, आत्मा आहे। पढ़े लिखे जो आहे उहो सिद्ध करे बदिलाईंदा आहियूं। पढ़े लिखे जो आहिनि उहो सिद्ध करे बदिलाईंदा आहिनि। झाड़ में बि आत्मा आहे। चईंदा आहिनि 84 लख योनिया जो आहिनि, उन्हनि में बि आत्मा आहे। आत्मा न हुजे त वृद्धि खे कीअं पाइनि। मनुष्य जी त आत्मा आहे, उहो त जड़ में वञी न सघे। शास्त्रनि में ईअं ॻाल्हियूं लिखी छॾी अथनि। इंद्रप्रस्थ में धक्को ॾिनई त पथर ठही विया वञी। हाणे बाप बि सम्झाईंदा आहिनि। बाप ॿारनि खे चईंदा आहिनि देह जे संबंध तोड़ पंहिंजे खे आत्मा सम्झो, मामिकम यादि करो। बसि तव्हांजे 84 जन्म हाणे पूरा थिया। हाणे तमो प्रधान खां सतो प्रधान ठहिणो आहे। तमो प्रधान खां सतो प्रधान। दुख धाम आहे अपवित्र धाम, शांति धाम सुख धाम पवित्र धाम आहिनि। इहे त सम्झंदा आहियो। सुख धाम में रहण वारा देवता आहिनि जे अॻियां मथो टेकंदा आहिनि। सिद्ध थींदो आहे भारत में नई दुनिया में पवित्र आत्मायूं हुयूं, ऊच पद वारा हुया। समय पवित्र आत्मायूं हुयूं, ऊच पद वारा हुया। उन समय भारत में नई दुनिया में पवित्र आत्मायूं हुयूं, ऊच पद पाइण वारा हुया। हाणे त ॻाईंदा आहिनि मुझ निर्गुण हारे में कोई गुण न आहे। आहे बि ईअं कोई गुण न आहे। मनुष्यनि में मोह बि ॾाढो आहे। मरे उहे खे बि यादि कंदा रहंदा आहिनि। बुद्धि में ईंदो आहे इहे मुंहिंजा ॿार आहिनि। पति अथवा ॿार मरियो त उन्हनि जी यादि रहंदी आहे। स्त्री 12 मास ताईं त सुठी रीति यादि कंदी आहे। मुंहुं ढकी करे रोईंदी रहंदी आहे। ईअं मुंहुं ढके करे अगरि तव्हां बाप खे यादि करो त ॾींहुं राति ॿेड़ो ई पार थी वञे। बाप चईंदा आहिनि जीअं पति खे तव्हां यादि कंदा रहंदा आहियो त ईअं मूंखे यादि करो त तव्हांजा विक्रम विनाश थी वञनि। बाप युक्तियूं बतलाईंदा आहिनि ईअं करो। पोता मेल ॾिसंदा आहिनि। अॼु एतिरो ख़र्च थियो, एतिरो फ़ाइदो थियो। बैलेंस रोज़ कढणो आहे। रोज़ कढंदा आहिनि। कोई मास कढंदा आहिनि। हिते त इहे ॾाढो ज़रूरी आहे। बाबा बार बार सम्झाईंदा आहिनि, है न। हिते त असांखे ॾाढो ज़रूरी आहे इहे सभु करणु, की संकल्प बोल कर्मनि जो खातो कढणु। बाबा चईंदा आहिनि तव्हां ॿार ॾाढा सौभाग्यशाली आहियो। 1000 भाग्यशाली, करोड़ भाग्यशाली, पदम अरब खरब भाग्यशाली, है न। दुनिया वारनि खां ख़ुदि खे ॾिसो त तव्हां केॾा भाग्यशाली आहियो। वीचारा दुनिया वारनि खे ॾिसो केतिरो फसियल आहिनि। जो ॿार पंहिंजे खे सौभाग्यशाली सम्झंदा आहिनि उहे ज़रूरु सुठी तरह सां बाप खे यादि कंदा रहंदा। उहो गुलाब जी फूल ठहींदा। ईअं त नटशेल में सम्झणो हूंदो आहे। ठहिणो त ख़ुशबूदार फूल आहे न। मुख्य आहे यादि जी ॻाल्हि। बाबा खे यादि करणु। सन्यासिन योग अक्षर चई छॾियो आहे। लौकिक बाप ईअं न चईंदा। मूंखे यादि करो या मूंखे ई पुछो की मूंखे यादि कंदा आहियो। ईअं न कंदा। बाबा ॿारनि खे ॿार बाप खे यादि कंदा आहिनि। इहे त लॉ आहे न। हिते पुछणो पवंदो आहे। छो जी माया बुलाए ॾींदी आहे। हिते ईंदा आहिनि, सम्झंदा आहिनि। असां बाप वटि वेंदा आहियूं त बाप जी यादि रहणी खपे। इन सां बाबा चित्र बि इन करे बाबा चित्र बि ठाराईंदा आहिनि त उहो बि साथ में हुजनि, है न। पहिरियों हमेशह बाप जी महिमा शुरू करो। इहे असांजो बाबा आहे। इहे त सभिनि जो बाबा आहे। सर्व जो सदगति दाता, ज्ञान जो सागर, नॉलेजफुल असांजो शिव बाबा आहे। बाबा असांखे सृष्टि चक्र जे आदि मध्य अंत जो ज्ञान ॾींदा आहिनि, जंहिंसां असां त्रिकालदर्शी ठही वेंदा आहियूं।
त्रिकालदर्शी हिन सृष्टि ते कोई मनुष्यनि खे न चई सघंदा आहियूं। बाबा चईंदा आहिनि इहे लक्ष्मी नारायण बि त्रिकालदर्शी न हूंदा। इहे त्रिकालदर्शी ठही छा कंदा? तव्हां ठाहींदा आहियो, ठाहींदा आहियो। हिन लक्ष्मी नारायण में ज्ञान हूंदो त परंपरा खां हलल ईंदो, विच में त विनाश थी वेंदो। इन करे परंपरा त हली न सघे, त विच में त विनाश थी वेंदो। इन करे परंपरा त हली न सघे। हाणे जे ज्ञान मिलियो त विनाश थी वेंदो, त सभु कुझु ख़तमु थी वेंदो न। त ॿारनि खे न पढ़ाई खे सुठी रीति सिमरन करिणो आहे। तव्हां में बि ऊच ते ऊच पढ़ाई संगम युग जी आहे, संगम युग ते ई थींदी आहे। तव्हां यादि न कंदा आहियो, देह अभिमान में अची वेंदा आहियो त माया थप्पड़ मारे ॾींदी आहे। जॾहिं 16 कला संपूर्ण ठहींदव तॾहिं विनाश जी बि तयारी थींदी। जॾहिं 16 कला संपूर्ण ठहींदासीं तॾहिं विनाश जी बि तयारी थींदी। मतिलबु पूरी थी वेंदी। उहो विनाश जे लाइ, ऐं तव्हां विनाशी पद जे लाइ तयारी करो था। कौरव ऐं पांडवनि जी लड़ाई न थी, कौरवनि ऐं यादवनि जी लॻंदी आहे। ड्रामा अनुसार पाकिस्तान बि थियो, उहो बि शुरू तॾहिं थियो जॾहिं तव्हांजो जनमु थियो। हाणे बाप आया आहिनि त सभु प्रैक्टिकल थियणो खपे न। हितां जे लाइ ई चईंदा आहिनि रक्त जी नदियूं बहींदियूं, तॾहिं पोइ घी जी नदी बहींदी। हाणे बि ॾिसो लड़दा रहंदा आहिनि, फलानो शहर ॾियो न त लड़ाई कंदासीं, हितां खां पास न करो, इहो असांजो रास्तो आहे। हाणे उहो छा करनि? स्टीमर कीअं वेंदा? पोइ राय कंदा आहिनि, ज़रूरु राय पुछंदा हूंदा न, मदद जी उमेदु मिलंदी हूंदी। मतिलबु जिते न वञणु ॾींदा हूंदा, पोइ हिक ॿिए सां पुछंदा हूंदा, ज़रूरु कुझु मदद मिलंदी हूंदी। उहा आपस में ई ख़तमु करे ॾींदा आहिनि। हिते पोइ सिविल वॉर जी ड्रामा में न हूंदा। विदेश में त उहो हिक ॿिए सां ॻाल्हाए करे चलो ठीकु आहे। हिते सिविल वॉर जी ड्रामा में न हूंदा। हाणे बाबा चईंदा आहिनि मिठे ॿार ॾाढो ॾाढो समझदार थियणो आहे। हितां खां ॿाहिरि घर वञण सां पोइ भुलिजी न वञिजो। हितां त तव्हां ईंदा आहियो कमाई जमा करणु। नंढा नंढा ॿारनि खे वठी ईंदा आहिनि त उन्हनि जा बंधननि में रहणो पवंदो आहे। हिते त ज्ञान सागर जे कंठे में ईंदा आहियो। जेतिरी कमाई कंदव ओतिरो सुठो आहे, हिन में लॻी वञिणो खपे। तव्हां ईंदा ई आहियो अविनाशी ज्ञान रत्ननि जी झोली भरणु। असां ईंदा ई आहियूं हिते मधुबन में अविनाशी ज्ञान रत्ननि सां झोली भरणु। ॻाईंदा बि आहियूं न, भोलेनाथ भरे ॾियो झोली। भक्त त शंकर जे अॻियां वञी करे चईंदा आहिनि अविनाश झोली भरे छॾो। उहो पोइ शिव शंकर खे हिकु सम्झंदा आहिनि। शिव शंकर महादेव चई ॾींदा आहिनि त महादेव वॾो थी वियो न। इहे नंढी ॻाल्हियूं ॾाढी सम्झण जी आहिनि। तव्हां ॿारनि खे सम्झाइबो आहे। हाणे तव्हां ब्राह्मण आहियो, नॉलेज मिले थी न। पढ़ाई सां मनुष्य सुधरंदा आहिनि, चाल चलन बि सुठी थींदी आहे न। पढ़ाई सां मनुष्य सुधरंदा आहिनि, चाल चलन बि सुठी थींदी आहे। हाणे तव्हां पढ़ंदा आहियो, जो सभिनि खां जास्ती पढ़ंदो पढ़ाईंदो आहिनि उन्हनि जा मैनर्स बि सुठा हूंदा आहिनि। तव्हां चईंदा सभिनि खां सुठा मम्मा बाबा जा मैनर्स आहिनि। ईअं पोइ थी वई वॾी मम्मा, जंहिंमें शिव बाबा प्रवेश करे ॿारनि खे रचंदा आहिनि। माता पिता कंबाइंड आहे न। केतिरी गुप्त ॻाल्हियूं आहिनि। जीअं तव्हां पढ़ंदा आहियो वैसे मम्मा बि पढ़ंदा हुया। उन्हनि खे एडॉप्ट कयो। सयानी हुई त ड्रामा अनुसार उन्हनि जो नाम सरस्वती रखियो।
ब्रह्मपुत्र वॾी नदी आहे न, मेलो बि लॻंदो आहे सागर ऐं ब्रह्मपुत्र जो। ये वॾी नदी ठहरी त मां बि ठहरी ब्रह्मा माता। मीठे मीठे ॿारनि खे केतिरो ऊच वठी वेंदा आहिनि। बाबा त ॿारनि खे ॾिसंदा आहिनि, उन्हनि खे त कंहिंखे यादि करिणो न आहे। इन्हनि जी आत्मा खे त बाप खे यादि करिणो आहे। बाबा चईंदा असां ॿई ॿारनि खे ॾिसंदा आहियूं, मुंहिंजी आत्मा खे त साक्षी थी न ॾिसणो आहे न, परंतु बाप सत्संग असां बि सभिनि खे ॾिसंदा आहियूं, है न। परंतु बाप सां गॾु असां बि सभिनि खे ॾिसंदा आहियूं, पूरी विश्व जी आत्माउनि खे। कीअं बाबा हिकदमि पूरो तृप्त करे वठंदा आहिनि, हिकु साथ पूरी आत्माउनि खे उल्टे वृक्ष समान मथे वठी वेंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि न, मां पंहिंजी माला ठाहिणु आयो आहियां, है न। तव्हां मिठे मिठे ॿारनि खे केतिरो ऊच वठी वेंदा आहिनि, त खणी मतिलबु अॻियां वधाईंदा आहिनि। तव्हां बाप त ॿारनि खे ॾिसंदा आहिनि, उन्हनि खे कंहिंखे यादि करिणो न हूंदो आहे। इन्हनि जी आत्मा खे त बाप खे यादि करिणो। बाबा चईंदा आहिनि असां ॿई ॿारनि खे ॾिसंदा आहियूं, है न। बाबा चईंदा आहिनि असां ॿई ॿारनि खे ॾिसंदा आहियूं। मां अकेलो न ॾिसंदो आहियां, बाप सां गॾु ॾिसंदो आहियां। ब्रह्मा बाबा ईअं चईंदा आहिनि। ब्रह्मा बाबा सां गॾु रहंदा त आहियो न, रहंदा त आहिनि, उन्हनि जो ॿार आहियां त सदा साथ में पूरी दुनिया खे ॾिसंदो आहियां। मां विश्व जो मालिक ठही घुमंदो आहियां, जीअं की मां ई सभु कंदो आहियां। मां दृष्टि ॾींदो आहियां, देह सहित सभु कुझु भुलिजणो हूंदो आहे। बाक़ी ॿार ऐं बाप जीअं हिकु थी वेंदा आहिनि, है न। बाक़ी ॿार ऐं बाबा जीअं हिकु थी वेंदा आहिनि। जॾहिं शिव बाबा ब्रह्मा बाबा जे शरीर में ईंदा आहिनि त शिव बाबा त सभिनि खे पंहिंजी रीति ॾिसंदा आहिनि, कंहिंखे छा खपे कंहिंखे छा न खपे। त ब्रह्मा बाबा बि शिव बाबा सां गॾु ईअं ॾिसंदा हुया। ईअं ॾिसते ॾिसते सम्झंदा हुया मां विश्व जो मालिक ठही घुमां थो, जीअं की मां ई सभु करां थो, मां दृष्टि ॾियां थो, देह सहित सभु कुझु भुलिजणो हूंदो आहे। बाक़ी ॿार ऐं बाप हिकु जीअं थी वेंदा आहिनि। त बाप सम्झाईंदा आहिनि ख़ूब पुरुषार्थ करो। बराबरि मम्मा बाबा सभिनि खां जास्ती सर्विस कंदा आहिनि। घर में बि मम्मा बाबा जास्ती सर्विस कंदा आहिनि न। सर्विस करण वारा ज़रूरु पद बि ऊच पाईंदा, त पोइ फॉलो करिणो खपे। जीअं बाबा अपकारनि ते उपकार कंदा आहिनि न, ईअं तव्हां बि फॉलो करो। इन जो बि अर्थ सम्झणो आहे, है न। इन जो बि अर्थ सम्झणो आहे। बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो, ॿियो कंहिंजी न ॿुधो। कोई कुझु चए सुनो अनसुनो करे छॾियो, है न। कोई कुझु चए सुनो अनसुनो करे छॾियो, ध्यानु ई न ॾियो। कन में बि उन जी ॻाल्हियूं घुसनि बाबा जी, बुद्धि में बि उहे ई ॻाल्हियूं अचनि, मन में बि उहो ई मनन चिंतन करो। तव्हां मुस्कुराईंदा रहो त उहो आपे ई थधो थी वेंदो। बाबा चए थई कोई क्रोध करे त तव्हां उन्हनि ते फूल चढ़ायो, चओ तव्हां उपकार कंदा आहियो, असां उपकार कंदा आहियूं। बाबा ख़ुदि चईंदा आहिनि सॼी दुनिया जे मनुष्य सॼी मुंहिंजी अपकारी आहे, है न। सॼी दुनिया जी बाबा चईंदा आहिनि सॼी दुनिया जा मनुष्य मुंहिंजा अपकारी आहिनि। मूंखे सर्वव्यापी चई ॾाढी ॻाल्हियूं ॾींदा आहिनि। मां त सभिनि जो ई उपकार कंदो आहियां। तव्हां ॿार बि सभिनि जो उपकार करण वारा आहियो न। तव्हां ख़्यालु करो असां छा हुयासीं, हाणे असां छा थी विया आहियूं। विश्व जा मालिक ठहींदा आहियूं,
ख्वाब में बि न हुयो। ॾाढनि खे घर वेठे साक्षात्कार थींदो हुयो ख्वाब में कि असां विश्व जा मालिक ठहींदासीं, पूरी विश्व जी आत्माउनि खे ईअं लाइट माइट ॾींदासीं बाबा सां गॾु। परंतु साक्षात्कार सां कुझु थींदो थोरी आहे। ऐसे ऐसे जाड़ वृद्धि खे पाईंदो, इहे नयो जाड़ स्थापना थिए थो। ॿार ॼाणंदा आहिनि असांजो दैवी फूलनि जो बगीचो ठहे थो। सतयुग में देवताऊं ई रहंदा आहिनि, सो पोइ ईंदा आहिनि। सतयुग में देवता ई रहंदा, पोइ वरी अचणा आहिनि, चक्र फिरंदो आहे न। 84 जन्म बि उहो ई वठंदा, ॿी उहा आत्मा पोइ किथां खां ईंदियूं। ड्रामा में जो हूंदो आत्मायूं ईंदियूं, ड्रामा में जो हूंदो उन अनुसार बाबा चवनि था ड्रामा में जो आत्मायूं आहिनि उहो कोई नंढी वॾी थोरी आहिनि। जीअं बि ड्रामा में जो बि आत्मायूं आहिनि कोई बि पार्ट सां छुटी न सघंदो है न। पोइ ॿी उहा आत्मायूं किथां आहियूं, ये चक्कर फिरंदो ई रहंदो आहे। आत्मा कॾहिं घटिदी न आहे, नंढी वॾी न थींदी आहे। आत्मा कॾहिं घटिदी न आहे, नंढी वॾी न थींदी आहे। बाप बि मिठी मिठी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, चईंदा आहिनि सची खुदाईदारी सुखदाई ठहो। बाबा मां चईंदी आहे न आपस में लड़ो झगड़ो न। बेहद जो बाबा बि ॿारनि खे यादि जी यात्रा ॾाढी चईंदा आहिनि, बचे यादि जी यात्रा ॾाढी सहज आहे। उहा यादि जन्म जन्मांतर कंदा आहियो, पोइ बि सीढ़ी उतरंदा आया आहियो न। बाबा सीढ़ी उतरते उतरते पाप आत्मा ठही आया है न। बाबा चईंदा आहिनि बेहद जो बाप बि ॿारनि खे चईंदा आहिनि यादि जी यात्रा सहज आहे। उहा यात्रा त जन्म जन्मांतर कंदा आहियो, पोइ बि सीढ़ी उतरते उतरते पाप आत्मा ठहिया। बाबा चईंदा आहिनि इहा आहे रूहानी यात्रा। ॾिसो माण्हू त सोचंदा आहिनि असां भॻवान जा दर्शन करे आयासीं, पाप धोई आयासीं। बाबा त चवनि था हुन यात्रा सां हेठि उतरंदा ईंदा आहियो। छो जो भॻवान खे सर्वव्यापी चई करे ॿियो ई ॻाल्हियूं ॾेई ईंदा आहिनि। तव्हांखे हिन मृत्यु लोक में लौटणो न आहे, उहा यात्रा सां लौटी करे ईंदा आहिनि, पोइ वैसे जा वैसा ई ठही वेंदा आहिनि। तव्हां त ॼाणंदा असां स्वर्ग में वेंदा आहियूं। स्वर्ग हुयो पोइ वरी थींदो, वरी हूंदो। इहो चक्कर फिरणो ई आहे। दुनिया हिकु आहे, बाक़ी स्टार्स आदि में कोई दुनिया न आहे। वञी करे मथे वञी करे ॾिसण न, पहिरियों ॾिसो मथे या हवा में। बाबा चईंदा आहिनि मथे वेंदा पोइ छा थींदो। मथे चांद तारा ॾिसण, मौत साम्हूं खड़ो ई हूंदो। हिकु तरफ़ मथे वञी करे खोज कंदा आहिनि, ॿी तरफ़ मौत जे लाइ बॉम्ब्स ठाहिनि था। मनुष्यनि जी बुद्धि ॾिसो कीअं थी वई आहे। ऐं वैसे बि ॾिसो कोई मथे वेंदो त उन्हनि जो कोई भरोसो न हूंदो आहे, हेठि अचनि न अचनि। कोई 100% चई न सघंदो है न। सम्झंदा बि आहिनि कोई प्रेरक आहे। ऐं हेठि ॾिसो बॉम्ब्स आदि ठाहिनि था। ख़ुदि चईंदा आहिनि वर्ल्ड वॉर ज़रूरु थियणो आहे। हीअ वॾी महाभारत, हीअ वॾी मन्मना भव जी स्थिति आहे। है न। जी सम्झो बाबा असांखे चवनि था कि उहे सम्झंदा बि आहिनि बॉम्ब्स ठाहिण वारे कि कोई असांखे प्रेरक आहे, कोई असांखे चए थो। ख़ुदि चईंदा आहिनि वर्ल्ड वॉर ज़रूरु थियणी आहे। हीअ उहा ई महाभारत लड़ाई आहे। हाणे तव्हां ॿारनि बि जेतिरो पुरुषार्थ कंदा ओतिरो कल्याण आहे। ख़ुदा जा ॿार त आयो ई है न। भॻवानु पंहिंजो ॿारु ठातो अथई,
जे अनुसार असांजी कमी कमज़ोरी ख़तमु थियण में जेतिरो असां पुरुषार्थ कयो ओतिरो थिए थो। जेतिरो पुरुषार्थ कंदा ओतिरो कल्याण थींदो, ओतिरो ई कल्याण कंदव। ख़ुदा जा ॿार त आहियो ई, भॻवानु पंहिंजो ॿारु ठाहींदा आहिनि त तव्हां भॻवान भगवती ठही वेंदा आहियो। लक्ष्मी नारायण खे गॉड गॉडेस चईंदा आहियूं, कृष्ण खे गॉड मञंदा आहियूं, राधे खे एतिरो न मञंदा आहिनि। संगम युग में है न, बाबा सही चवनि था कि संगम लक्ष्मी नारायण खे गॉड गॉडेस चईंदासीं, कृष्ण खे गॉड मञंदा आहिनि, राधे खे एतिरो न मञंदा आहिनि। सरस्वती जो नाम आहे, राधे जो न। कलश पोइ लक्ष्मी खे ॾेखारिया अथनि, इहे बि भूल करे छॾी अथनि न। सरस्वती जा बि अनेक नाम रखी छॾिया अथनि, है न। सरस्वती मतिलबु जो भॻवान जा ज्ञान मां, भॻवान जा मावा खे सम्झी करे ॿियनि खे ॿुधाए, उहो त तव्हां ई आहियो न। देवियुनि जी पूजा बि थींदी आहे त आत्माउनि जी पूजा बि थींदी आहे। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। असां रूहानी बाप जी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ, जीअं बाबा उपकारनि ते उपकार कंदा आहिनि, ईअं फॉलो फादर करिणो। कोई कुझु चए त सुनो अनसुनो करे ॾियणो, मुस्कुराईंदो रहणो, है न, मुस्कुराईंदा रहो। हिकु बाप सां ई ॿुधो। ॿियो आहे सुखदाई ठही सभिनि खे सुख ॾियणो आहे, आपस में कॾहिं बि लड़णो झगड़णो न आहे। सुखदाई ठही सभिनि खे सुख ॾियो, आपस में लड़ो झगड़ो न। सर्व खे सुख ॾियो, आपस में लड़ो झगड़ो न। समझदार ठही पंहिंजी झोली अविनाशी ज्ञान रत्न सां भरो। आपस में लड़णो झगड़ो न आहे। समझदार ठही दिल्ली पंहिंजी समझदार ठही हाणे अभिनेत्री बाबा चवनि था समझदार ठही आपे ई पंहिंजी झोली ज्ञान रत्ननि सां भरपूर करणी आहे। वरदान आहे, सागर जे तले में वञी करे अनुभव रूपी रतन प्राप्त करण वारा सदा समृद्ध आत्मा ठहूं। समृद्ध आत्मा ठहिण लाइ योग जी हर विशेषता जो, हर शक्ति जो, हर हिकु ज्ञान जी पॉइंट्स जो अभ्यास करो। हर विशेषता, हर शक्ति, हर ज्ञान जी मुख्य ॻाल्हियुनि ते समृद्ध आत्मा ठहिण लाइ योग जी हर विशेषता, हर शक्ति जो, हर हिकु ज्ञान जी मुख्य पॉइंट जो अभ्यास करो। अभ्यासी लग्न में मग्न रहण वारा आहिनि। लग्न में मग्न रहण वारी आत्मा जे साम्हूं कहिड़ी बि प्रकार जी विघ्न ठहरी न सघंदो आहे। गुणनि जी हाणे ताईं ज्ञान जे सागर, गुणनि जे सागर सर्व जोल। बाबा चवनि था कि अहिड़ी आत्मा जे साम्हूं जेका अनुभवी हूंदा आहिनि न, लग्न में मग्न, उन्हनि जे साम्हूं कोई बि विघ्न न ठहरी सघंदो आहे। इन करे अभ्यास जी प्रयोगशाला में वेही रहो। हाणे ताईं ज्ञान जे सागर, गुणनि जे सागर, शक्तियुनि जे सागर में मथां जी लहरुनि में लहराईंदा आहियो, लेकिन हाणे सागर जे तले में हली वञो त अनेक प्रकार जा विचित्र अनुभव रतन प्राप्त करे
ॿियो बि समृत आत्मा थींदा वेंदा। स्लोगन आहे अशुद्धि ही विकार रूपी भूत आहे जो आह्वान कंदी आहे। अशुद्धि विकार रूपी अशुद्धि विकार रूपी भूतनि जो आह्वान कंदी आहे, इन करे अशरीरी ठह। अच्छा स्लोगन आहे अव्यक्त इशारो। जीअं ब्रह्मा बाबा पंहिंजी विशेष श्रेष्ठ संकल्प सां ॿारनि जो आह्वान कई अर्थात रचना रचई। ये संकल्प जी रचना भी कम न आहे। श्रेष्ठ शक्तिशाली संकल्प सां प्रेरे करे भिन्न भिन्न धर्मनि जी परदनि सां कढी करे समीप लायो आहे। ब्रह्मा बाबा जो विशेष पुरुषार्थ विशेष सेवा ई मनसा सेवा हुई। ईअं तव्हां ॿार बि मतिलबु बाबा मनसा सां ॿारनि जो आह्वान कंदा हुया न। ब्रह्मा बाबा ईअं कोई वञी करे एॾा प्रोग्राम आदि न कई जीअं दादियूं कंदियूं हुयूं। ब्रह्मा बाबा खे त ज़्यादातर मधुबन में ई रहणो पवंदो हुयो, छोजो उहो बाबा जा रथ हुया न। त बाबा असांखे चवनि था कि तव्हां ॿार बि शक्तिशाली श्रेष्ठ बाबा चवनि था ईअं तव्हां ॿार बि शक्तिशाली श्रेष्ठ संकल्पधारी ठहो ऐं पंहिंजी श्रेष्ठ संकल्प सां करण जी पूजा करो। तव्हां ॿार बि श्रेष्ठ शक्तिशाली संकल्पधारी ठहो। पंहिंजी संकल्प जी शक्ति खे ज़्यादा ख़र्च न करो, व्यर्थ न गवायो। त श्रेष्ठ संकल्प सां प्राप्ति भी श्रेष्ठ थींदी है न। श्रेष्ठ संकल्प सां प्राप्ति भी श्रेष्ठ थींदी। त असांखे श्रेष्ठ संकल्प सां सेवा करणी आहे। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।